IBA टेस्ट पास कंदड़ सिंध पुलिस जे SBD 01 2024 जे वेटिंग उम्मीदवारनि पारां कराची प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त एहतजाज करण दौरान लॻभॻ 15 असांजे साथियुनि खे गिरफ़्तार कयो आहे। बाद में DSP चयो त सिंध असेंबली जे ॿाहिरां गिरफ़्तार कयो आहे। हिननि ॿुधायो त असांजे साथियुनि खे प्रेस क्लब जे अहाते मां गिरफ़्तार कयो आहे। एहतजाज कंदड़नि अॻवाननि चयो त मुसलसल 2 सालनि खां नज़रअंदाज कयो वियो आहे, जंहिं खां पोइ मेरिट ते ईंदड़ उम्मीदवार हिकु दफ़ो ॿीहर मजबूर थी एहतजाज जो रस्तो इख्तियार कयो आहे, जीअं सिंध हुकूमत नोटिस वठी ऑफर ऑर्डर जारी करे सघे। हिननि चयो त घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त समरी तयार आहे, पर समरी किथे आहे उहा ज़ाहिर कई वञे। वकील अॻवाननि चयो त एहतजाज हर पाकिस्तानी जो आइनी हक़ आहे, पर हिते एहतजाज कंदड़नि खे पुलिस गैर क़ानूनी तरीक़े सां गिरफ़्तार करे गुम करे छॾे थी। हिननि मुतालबो कयो त गिरफ़्तार उम्मीदवारनि खे फौरी आज़ाद कयो वञे ऐं ऑफर ऑर्डर जारी कया वञनि, न त ॿी सूरत में वज़ीर आला हाउस जो रुख़ इख्तियार कयो वेंदो। पहिरियां त आउं इन गिरफ़्तारी कंडेम थो कयां ऐं हिननि जो हिकिड़ो फंडामेंटल राइट आहे त ही पुरअमन एहतजाज करे सघनि था ऐं हिननि जा जेके छोकिरा खयां विया आहिनि हिन प्रेस क्लब जे जुरिसडिक्शनूं खयां विया आहिनि ऐं हाणे DSP साहिबु चए थो सिंध असेंबलीअ जे ॿाहिरां हू प्रोटेस्ट पिया कनि, हालांकि को बि प्रोटेस्ट कोन पियो करे हुते। ऐं उनखां अलावा ही नोटिफिकेशन आहे, CM सिंध जो नोटिफिकेशन आहे, जेके बि वेटिंग कैंडिडेट आहिनि उन्हनि खे ऑफर लेटर्स ॾिना वञनि ऐं हिन वक़्त ताईं सिंध गवर्नमेंट को बि अमल कोन थी करे। उन बावजूदि असांजे प्रोटेस्ट जेके कंदड़ कैंडिडेट आहिनि उन ते तशदुद था कनि ऐं गालम गलोच था कनि। हिते 2-3 अहिड़ा पुलिस वारा आहिनि जेके असांजे नौजवान दोस्तनि खे गालम गलोच था कनि ऐं धमकियूं था ॾियनि त हितां वञो वञा। असांजे साथी जेके हितां जेके गुम कया विया आहिनि उन्हनि जी जेका सेफ रिकवरी जो बि हिते एहतजाज आहे। अगरि विदिन टाइम असांजा दोस्त जेकॾहिं वापसि नथा अगरि न ॾींदा वेंदा त असांजा ॿिया बि वकील जेके दोस्त आहिनि उहे हिन प्रोटेस्ट में अची जॉइन कंदा ऐं ही एहतजाज जो जेको दाइरो आहे उहो असां अञा वधाईंदासीं। जी हिन ताईं जेके असांजा तक़रीबन 10 खां 12 जेके दोस्त आहिनि उहे मिसिंग आहिनि ऐं उहे मिसिंग प्रेस क्लब जी जुरिसडिक्शन्स मां थिया आहिनि ऐं पुलिस जेके आहे उहा अञा ताईं इंफॉर्म असांखे नथी करे त बाबा कहिड़े थाणे ते जेको आहे उन्हनि कैंडिडेट्स खे हिननि जेको आहे अरेस्ट कयो आहे ऐं किथे ॿधी रखियो आहे, असांखे उहो बि नथा ॿुधाइनि। एटलीस्ट तव्हां असांखे ॿुधायो उन थाणे ते असां वञी पंहिंजे दोस्तनि खे रिलीज़ त कराए सघूं, पर उहा पुलिस जेका आहे उन्हनि खे अननोन प्लेस ते जेको आहे उन्हनि खे अरेस्ट करे छॾियो आहे ऐं असांखे उन्हनि जो वियर अबाउट्स जेके आहे उहो नथा ॿुधनि। हिते जेके दोस्त असांजे हिते प्रोटेस्ट कनि था उन्हनि जो इहो आहे त बाबा उन्हनि टेस्ट क्वालीफाई कई आहे, सभु शयूं जेके मेरिट जे बुनियाद सभु शयूं जेके आहिनि उन्हनि पास कयूं आहिनि। हाणे उन्हनि खे ऑफर लेटर ॾिनो वञे, मगर सिंध गवर्नमेंट जेको आहे पूरी तरह फेल थी चुकी आहे मेरिट जेको आहे उनखे बहाल कराइण जे लाइ ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं ही पंहिंजे राइट लाइ पंहिंजे हक़ लाइ प्रेस क्लब ते हिकिड़ी आवाज़ ॾियण लाइ अचनि था त सिंध पुलिस जेका आहे उन्हनि खे ज़लील ख़्वार ऐं बिना वजह जेको आहे पुरअमन हिकिड़े एहतजाज थींदड़ पुरअमन एहतजाज मां माण्हू खणी उन्हनि जे वियर अबाउट जेके आहे उहो असांखे मालूम न आहे, अलाए कहिड़ी जॻहियुनि ते उन्हनि खे मुंतक़िल थी करे। इहा सिंध गवर्नमेंट ऐं सिंध पुलिस जी केॾी नाइंसाफ़ी जेको आहे, जेको सिविल में कुझु माण्हू अचनि था ऐं उहे असांजे जेके पीसफुल प्रोटेस्टर जेके आहिनि उन्हनि खे अगवा करे ऐं जेको हुतां खणी था वञनि। जी रिसेंटली कामरान जेको SHO आहिनि जुरिसडिक्शन जो उनजी मूं ॻाल्हि ॿोल कई आहे। उहो कॾहिं चए थो आटली थाणे में जेके माण्हू जेके आहिनि ॿधिजी विया आहिनि, कॾहिं आराम बाग जे लाइ, कॾहिं चए थो डिफरेंट थाणनि जा नाला जेको आहे वरिता। मूं चयो त बाबा जंहिं थाणे जी जेका असांजा दोस्त खणी विया आहिनि उन्हनि जी SHO सां असांखे ॻाल्हि ॿोल कराए ॾियो। रिसेंटली असांजी जेका आहे आराम बाग जे SHO सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उहो अचे पियो प्रोटेस्ट ते। मज़ीद हुनखां असां उन दोस्तनि जी जेके वियर अबाउट जी पुछा कंदासीं। पुरअमन हुयासीं असां मुसलसल 2 सालनि खां एहतजाज कयूं था, न को ॿुधण थो अचे असांजी, न को चार्ट ऑफ डिमांड्स खयूं वेठा आहियूं असां। उनजे बावजूद बि असांजा कुझु दोस्त असांजा चवंदा त होटल तो गिरफ़्तार कया विया आहिनि। 15 खां 20 दोस्त ॿुधाया अथव जेके पुरअमन आहिनि। असां वटि हिते सिंध पुलिस ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा लॻनि था ऐं वरी पुलिस जो जेको रवैयो आहे तव्हां जॻह आहे, असांखे हुनजो बि एतिराज़ न आहे, असांखे को बि ॾुख न आहे। असां मेरिट ते आहियूं, फ़क़ति असां मेरिट ते नौजवान आहियूं, असांखे हक़ ॾिनो वञे। असांजा नौजवान जेके जिबरी ताने खे गिरफ़्तार कया आज़ादु कया वञनि। असांजा हुननि नौजवान मानी बि कोन खाधी आहे, सुबुह खां हिन बुख ते वेठा आहियूं। होटलुनि ते वेही जंहिं महिल मानी खाइणा आहे, मानी टाइम ते गिरफ़्तार करे ज़ोर आनंद जेका बदतमीज़ी करे गिरफ़्तार कयो आहे। कोई बि न आयो आहे। उनखां अलावा सिंध असेंबली फ्लोर ते हर MP MLA असांजे बारे में बि ॻाल्हायो पिया। हर ॾिसो ज़ियाउल हसन लंजार साहिबु चए थो समरी साइन थी आहे, किथे आहे समरी ज़ाहिर कयो न, त समरी ज़ाहिर कयो त घर हलाए वेंदासीं। असांखे शौक़ु कोन्हे को एहतजाज करण जो,
असां फ़क़ति मेरिट ते टेस्ट पास कयूं आहिनि, IPA जे थ्रू असां टेस्ट पास कया आहिनि। असांजो ख्वाबु आहे क़ौमी मुल्क जी ख़िदमत करण जो। असां हे जेका मज़ाक़ छोती कई वञे सिंध हुकूमत जे तरफ़ां। असांखे हिन वक़्तु जेके दोस्त ॿुधाइनि था 15 खां 20 वधीक अचनि था, जेका आरामबाग जो SHO अचे थो उहो पाण रिपोर्ट ॾींदो, उहो ॿुधाईंदो केतिरा दोस्त हिननि जे जेका कस्टडी में आहिनि। बाक़ी असांखे कोई जेके इंफॉर्मेशन आहे, जेके दोस्त ॿुधाइनि था 15 खां 20 दोस्त हिन वक़्तु जेके आहिनि गाॾियुनि में गिरफ़्तार करे खणी आया।